सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब 6 सबक 8। प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं यूनिट्स ऑफ स्पीड एंड देयर कन्वर्जन, यानी रफ़्तार जा एका ऐं उन्हनि जी हिक ॿिए में मटा सटा। एका जेकी आहिनि उहे घणा आहिनि रफ़्तार जा, उहे आहिनि टोटल 2। हिकिड़ो आहे किलोमीटर पर आवर, यानी मथां किलोमीटर हेठां कलाक यानी आवर, ऐं ॿियो आहे मीटर पर सेकंड, यानी मीटर मथां ऐं हेठां सेकंड। हे मीटर पर सेकंड एक्चुअली हीअं ई आहे डिवाइड में, इन खे असां लिखंदा आहियूं हीअं करे त इहा ॻाल्हि साॻी अथव। ठीकु आहे, मथियां मीटर हेठां सेकंड, विच में हीअ जेका लाइन आहे इहा वंड जी आहे, हीअ लाइन बि वंड जी अथव। ठीकु आहे न, हे का ॿी लाइन न आहे कंहिं ॿी शइ जी, हीअ वंड जी लाइन आहे। हे किलोमीटर वंडिया आवर अथव, हे मीटर वंडिया सेकंड अथव। सो हिनखे लिखण जे लाइ असां हीअं लिखंदा आहियूं, हीअ सूरत असां न लिखंदा आहियूं। ठीकु आहे, सो उमेदु आहे तव्हांखे सम्झ में आई हूंदी त हीअ सूरत आहे कहिड़ी। हीअ आहे एम वंडिया एस। ठीकु आहे, हे 2 असांजा एका आहिनि, इहे हिन में असां स्पीड खे मापींदा आहियूं ऐं इन्हनि ॿिन्ही जी हिक ॿिए में मटा सटा थींदी आहे। हे हिन में मटिजी वेंदो आहे, हिन में मटिजी वेंदो आहे। हाणे किलोमीटर पर आवर हिन में जॾहिं मटिबो आहे त जेको किलोमीटर पर आवर तव्हांखे सवाल में मिलियलु हूंदो, मिसाल हिते अॻियां हिन जे मिलियलु 10, 15, 20, 36, 38 जेतिरा मिलियलु आहे, अगरि उनखे तव्हांखे करिणो आहे मीटर पर सेकंड में, त उन साॻे मुल्ह खे उहो जेको नंबर आहे उनखे सिर्फ़ु ज़रब करे छॾियो हिन सां, अणपूर सां 5 पान रहिड़ा सां। ऐं जेकॾहिं वरी मीटर ऐं सेकंड मिलियलु आहे, तव्हांखे मीटर पर सेकंड में को नंबर मिलियलु आहे ऐं उनखे करिणो आहे किलोमीटर पर आवर खे में, त पोइ तव्हां छा कंदव, उन साॻे नंबर खे 18/5 सां ज़रब कराए छॾींदव। हीउ साॻियो ई नंबर आहे, मथे 5 पान 18, हेठि 18/5। ठीकु आहे, अव्हां जे किताब में लिखियलु आहे त बाबा जेकॾहिं किलोमीटर पर आवर खे मीटर पर सेकंड में खणो अथव त उनखे तव्हां 1000/3600 सां करे छॾियो ज़रब। ठीकु आहे, ज़रब हिन सां कयो। मां लिखियो आहे, तव्हांखे ख़बर आहे छो हे मां लिखियो आहे, उहो इन ई करे त हे 2 0 हिते कटिजी वेंदा, हे 2 हिते कटिजी वेंदा, बचंदो 10/36, 2 जो खोड़ो 5 नो 10, ॿिए हरड़ो अचे साॻियो ई 5/18 थो। सो हे लिखां कंहिं बि नंबर खे मां हिन सां ज़रब करायां त मीटर पर सेकंड मिली वेंदो, या सिधो सिधो 5/18 सां करायां त बि मिली वेंदो। सो अहिड़ी का वॾी ॻाल्हि न आहे, इन करे मां तव्हांजे बुक वारो न, मां इनखे सॉल्व करे 5/18 लिखियो आहे, छो त हीउ ॿारनि जे लाइ वधीक सवलो थी पवंदो। हो हज़ारनि जी ज़रब, हे 5/18, हे ॾाढो सवलो आहे। हाणे हिकिड़ो मिसाल था खणूं असां, जेकॾहिं मां चवां 36 किलोमीटर पर सेकंड आहे, सॉरी किलोमीटर पर आवर आहे, जंहिंखे मूंखे मटाइणो आहे मीटर पर सेकंड में। तव्हांखां पुछिणो आहे त हिते छा ईंदो जवाबु, त पोइ तव्हां छा चवंदव, साईं को मसइलो न आहे, किलोमीटर पर आवर मां मीटर पर सेकंड में करण लाइ असांखे ज़रब कराइणी पवंदी आहे 5/18 सां। त यानी हिन जो जेको नंबर मिलियलु आहे उनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5/18 सां ज़रब कराए छॾियो, असांजो जवाबु अची वेंदो 1 करोड़ अरड़ो, 2 अरड़ो 36। त जवाबु छा अची वियो बाबा हिते, 5 × 10, यानी हिते हिन जो जवाबु आयो 10। हिकिड़ो ॿियो मिसाल आख़िरी खणूं जल्दी में, जेकॾहिं मां तव्हांखे चवां 50 मीटर पर सेकंड आहे, उनखे कयो किलोमीटर पर आवर में, त घणा थींदा। तव्हां चवंदव साईं को मसइलो न आहे, 50 आहे, मीटर पर सेकंड मां हे करिणो आहे त 18/5 करिणो पवंदो। ठीकु आहे, ज़रब कराइणी पवंदी 18/5 सां, 1 5 50, 10 5 50, हिते त बचे 10 ज़रबिया 18, ऐं हे थी वेंदो 180, यानी हे थी वेंदो 180 किलोमीटर पर आवर। मीटर पर सेकंड में 50 ऐं किलोमीटर पर आवर में 180। उमेदु आहे तव्हांखे हिन ॿिन्हिनि जी मटा सटा सम्झ में आई हूंदी ऐं हिननि जा एका ख़बर पई हूंदी त कहिड़ा आहिनि। हिन जी मटा सटा तमामु ईज़ी आहे। नेक्स्ट वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़।